नाज़रीन, कंधकोट में शहरन के मिठो पानी फराहम करण लाइ लखनि पंहिंजी लागत सां तामीर थियल पाणीअ वारी टांकी ज़बून हालीअ जो शिकार आहे। मरम्मत न थियण करे कंहिं बि वक़्तु पाणीअ जी टांकी किरण जो ख़तरो आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे गुलाम रसूल मीराणी। जी बिल्कुल, कंधकोट शहर की आबादी के साम्हूं रखी करे शहरन के मिठो पानी फराहम करण जे लाइ सिंध हुकूमत तरफा 1979 में जो हिते वाटर सप्लाई से गड जो वाटर टैंकी जी उन जो मनसूबो है वो दिनों तो वो हो, पर ही मनसूबो जो है म्यूनसिपल इंतजामिया और पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग के गुफलत और लापरवाही सबब जो इन वक्त मुकम्मल तौर पर नाकारा थी वही है। केतरन ही सालन का जो ही मनसूबो जो वाटर सप्लाई और इन टैंकी वारो जो मनसूबो पानी वाली टैंकी वारो वो केतरन ही सालन का बंद है। इन मनसूबे के जो बीहर तामीर कराने के लिए या इन मनसूबे के बीहर बहाल करने के लिए जो हितां जी ज़िले इंतजामिया के भी जेके कदम आहिनि उहे नाहिन खया। इन वक्त तव्हां ॾिसी सघो था त ही जेकी वाटर टैंकी है वह मुकम्मल तौर ते जो खस्ता हाल जो वो बणिजी वही है, मुकम्मल तौर ते नाकारा जो वह थी चुकी है। जैसे करे इन टैंकी जो कहीं भी वक्त किरण जो वो खतरो ज़ाहिर किया पे वने। इन वाटर टैंकी के हेठों केतरी आबादी जी वेठल है, हितां जा केतरा ही मानू जो इतने रहाइश पज़ीर आहिनि उहे हर वक्त इन नाकारा टैंकी के करे जो उहे वो खौफ में मुब्तला रहन था। उन्हनि पारां जैसे असांजी हितां जे इलाइक़े वासियों से गाल बोल थी तो उन्हनि जो इहो चवणु आहे त असां केतरा ही भेरा डिप्टी कमिश्नर म्यूनसिपल इंतजामिया और पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग के अमलदारन के असां शिकायतूं करे चुका आहियूं त हिन नाकारा थियल टैंकी के फौरी तौर ते उनके किरायो वने। इन वक्त जो मानू जो वो खौफ में मुब्तला हैं। हितां जे इलाइक़े वासियों हितां जी ज़िले इंतजामिया का इहो ही मुतालबो किया है त हिन नाकारा बनियल जी टैंकी है पानी जी उनके फौरी तौर ते जो किरायो वने त जीअं जो को वॾे में वॾो जो सान्यो जो वो पेश न अची सके। जी।